खत्म थी सके थी। मोहम्मद जड़ो लीडर, मोहम्मद जड़ो आका न अग में आयो न वरी बाद में ईंदो। जेसी ताईं क़यामत कायम आहे मुस्तफ़ा जी मुस्तफ़ाई बाक़ी आहे। ऐं क़यामत जे ॾींहुं अल्लाह पाक इहो शरफ़, इहा इज़्ज़त, इहो एतराम मुंहिंजे अवां जे अॻवान, मुंहिंजे अवां जे सरबराह, मुंहिंजे अवां जे नबी ख़ातमुन नबीयीन तमाम अंबिया जी पुॼाणी सब नबी हिक तरफ कयो मोहम्मद रसूलुल्लाह के अल्लाह सभिनी नबियन जो इमाम बनाए करे। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। ख़िफ़्तुल मवालिय मिन वराई व कानत इम्रअती आक़िरन फहब ली मिन लदुनक वलिया। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। सला शरीफ जेके दोस्त परे वेठा वेझा थी वियो थोरो वेझा थी वेंदव त इंशाअल्लाह सवाब वधीक मिलंदो। थोरो सुरी सुरी अल्लाह तबारक व तआला जा किरोड़े एहसान थिया। अल्लाह से अवाए असांखे कोटड़ी शहर जे हिन ॻोठ में रब साईं जे क़ुरान खे ॿुधण जे लाइ जमा थियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई। महिमान ख़ासि स्टेज ते मौजूदु आहिनि। हुकुम जी तामील कंदे अवां जे साम्हूं चंद मारूज़ात पेश कंदुसि। दुआ आहे त अल्लाह पाक असांजे अचण खे ॻाल्हाइण खे उन खां बाद में अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला 1,24,000 अंबिया किराम हिन दुनिया जे तख़्ते ते मोकिलिया ऐं उन्हनि तमाम अंबिया किराम जो नारो इहो हिकिड़ो ई हुयो, ला इलाहा इल्लल्लाह। आदम सफ़ीउल्लाह, नूह नजीउल्लाह, ईसा रूहुल्लाह ऐं जॾहिं तमाम पैगंबरनि जी पुॼाणी ख़ातमुन नबीयीन मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ पढ़ंदे भला तव्हांखे लॼ थी थिए? चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असां वटि त नौजवाननि खे टिकटॉक भरण में लॼ कोन थी थिए। तव्हां ॾिसंदा पार्क में वञो, रोडनि ते वञो, हमरा पंहिंजा वार चिॿा करे बूथ फिटो करे हलंदो, साम्हूं कैमरा पकड़ियूं बीठो आहे। पुछंदा हुआ छा थो करे जी टिकटॉक थो करे। उन्हनि खे लॼ न थी अचे। तव्हांखे दुरूद शरीफ पढ़ंदे लॼ थी अचे। पढ़ो त वॾे आवाज़ में दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। मुंहिंजा दोस्तो, हिन प्रोग्राम जो नालो रखियो हुयो तौहीद और रिसालत कॉन्फ्रेंस। तौहीद माना ला इलाहा इल्लल्लाह। तमाम अंबिया जो नारो ला इलाहा इल्लल्लाह ऐं मुहम्मदुर रसूलुल्लाह। इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे साईं जन जो ख़िताब ऐं साईं जन जो मक़सदु, जंहिं इन ॿिनि कलमनि जे मथां ईमान आंदो ऐं पंहिंजे ज़िंदगीअ खे मक़सदु बणायो, उन जी दुनिया बि कामयाबु त आख़िरत बि कामयाबु। अल्लाह जो क़ुर अवां ऐं असांखे सॾे थो तौहीद जे तरफ़, ला इलाहा इल्लल्लाह जी तरफ़। जीअं फरमायूं त सॼे क़ुर जो 30 पारनि जो ख़ुलासो सूरतुल फातिहा जे अंदरि ऐं सूरतुल फातिहा जो ख़ुलासो अल्लाह तबारक व तआला ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जे अंदरि रखणु फरमायो। ऐं ला इलाहा इल्लल्लाह इहो उहो कलमो आहे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह दख़लल जन्नह। फरमायो जंहिं बि दुनिया जे तख़्ते ते क़ल्ब सिदक़े दिल सां ला इलाहा इल्लल्लाह पढ़ियो, अल्लाह पाक जो वाइदो आहे इन बाने के अल्लाह पाक मरण खां बाद में जन्नत के अंदर जरूर दाखिला नसीब फरमाए। ऐं ला इलाहा इल्लल्लाह ते तमाम पैगंबरन जो ईमान हुयो। अवां असांजे पाड़े वारे के मुशरिक के बिदाती के देशी ऐं के कामरेड जो ईमान हुजे या न हुजे, चवनि त 7000 साल असांजी सिंध पुराणी ऐं तव्हांजो पाकिस्तान जेको आहे 70 ऐं 75 साल पुराणो। ये लिकी वेठा ॾेडर वांगुरु वेही करे आवाज़ वेठा कढंदा। ॿाहिरि निकिरो त ॾिसो त तव्हांखे कीअं तव्हांखे मोचड़ा था लॻनि। हक़ीक़त इहा आहे इन्हनि जी दुश्मनी आहे अल्लाह जे क़ुर सां, इन्हनि जी दुश्मनी आहे मोहम्मद मुस्तफ़ा जे फरमान सां। इन्हनि खे
पंहिंजा जेके लीडर आहिनि उहे त क़बूल आहिनि पर मोहम्मद मुस्तफ़ा जी लीडरी क़बूल न आहे ऐं अवां असांजो नारो इहो आहे सॼी काइनात ख़त्म थी सघे थी मोहम्मद जहिड़ो लीडर मोहम्मद जहिड़ो आका न अॻ में आयो न वरी बाद में ईंदो जेसी ताईं क़यामत क़ाइम आहे मुस्तफ़ा जी मुस्तफ़ाई बाक़ी आहे ऐं क़यामत जे ॾींहुं अल्लाह पाक इहो शरफ़ इहा इज़त इहो एतिराम मुंहिंजे अवां जे अॻवान मुंहिंजे अवां जे सरबराह मुंहिंजे अवां जे नबी ख़ातमुन नबीन तमाम अंबिया जी पुजाणी सब नबी एक तरफ कयो मोहम्मद रसूलुल्लाह के अल्लाह सभिनी नबियन जो इमाम बनाए करे मोकिलियो फरमायो तव्हां खे फ़ख्र हुजण घुर्जे जो असां उम्मती आहियूं रसूलुल्लाह जा मुंहिंजा दोस्तो अॼोको नौजवान जेकॾहिं उहो मॉडल जे पोयां रननि जे पोयां ऐं अदाकारनि जे पोयां चवंदासीं फलाणे जूं ख़बरूं फलाणे जूं तस्वीरूं उन्हनि जे पोयां लॻा पिया हूंदा पर कुर्बान वञो मोहम्मद मुस्तफ़ा असांजे लाइ अल्लाह उहो लीडर बणाए करे मोकिलण फरमायो जेको साईं रातियुनि जूं रातियूं रोई करे अल्लाह खां इन उम्मत जे लाइ जन्नत जा वाइदा वठी उन मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निबाह कयो वफ़ादारी कयो ये दुनिया कुछ भी ना है अॼोके वक़्त में तव्हां ॾिसो हफ़्तनि गुज़रण में देर ना आहे अचे थो न आख़िरी वक़्तु ईंदो अवां ॾिसंदा त हफ़्ता ॾींहंनि वांगुरु महीना हफ़्तनि वांगुरु ऐं साल महीननि वांगुरु गुज़रंदा कल्ह रमज़ान मुबारक गुज़रियो अॼु वरी मथां रमज़ान मुबारक बीठो आहे क़ुरान जो कारी क़ुरान खे अॻियां पढ़ंदो अवां जमात वारा बीह पोयां क़ुरान खे ॿुधंदा सभु इन शइ जो इक़रार कंदा मुंहिंजा अल्लाह गुनाहगार ज़रूरु आहियूं पर जॾहिं तुंहिंजो हुकुम थियो मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत अदा करण जे लाइ इन हाफ़िज़ इन क़ुरान जे पोयां क़ुरान पढ़ंदड़ जे पोयां बीही करे हथ ॿधी बीठा आहियूं ताकि रब तूं राज़ी थी वञे क़यामत जे ॾींहुं मुस्तफ़ा जी सिफ़ारिश मिली वञे साईं जन जे हथनि मुबारकनि सां हौज़े कौसर जो जाम मिली वञे हौज़े कौसर जो जाम मिली वियो उन जे लाइ अल्लाह पाक जन्नत जी गारंटी फरमाईंदा हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम मुआयत पढ़म थोड़ी वज़ाहत किया उन खां पोइ दुआ तो घणा साईं जन ठाहिनि हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं हज़रत मरियम खे ॾिठो फरमाईंदा हज़रत मरियम हुनालिक दआ ज़करिया रब्ब क़ाल रब्बि हबली मिन लदुनका ज़ुर्रियतन तय्यिबा इन्नका समीउद दुआ फरमाईंदा हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत अम्मा मरियम के ॾिसे थो पंहिंजे महराब में उनखे छॾे वेंदो हुयो उते ॾिठई त उहा अणमुदाइदा मेवा वेठी थी खाए उन खां पुछई त हे मरियम तो ही मेवा किथां आंदा उन चयो त ही मूंखे मेवा मुंहिंजो रब थो खाराए मुंहिंजी ताक़त न आहे हालांकि हज़रत मरियम जो किस्सो अल्लाह पाक क़ुरान जे अंदरि बयानु फरमायो पर हज़रत मरियम इहा नथी चवे त अचो अचो मुंहिंजे हथ जे हेठां वेहो त मां तव्हांखे मेवा वेही खारायां न बल्कि हज़रत अम्मा मरियम फरमाई त जेके मूंखे मेवा खाईंदे ॾिसो था ये मेवा ॾियण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी आहे या मेवा ॾियण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी आहे अणमुदाइदा मेवा खाराइण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी पुट ॾियण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी न्याणी ॾियण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी अवां असांखे रिज़्क़ खाराइण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी अवां असांखे जेके हथ पेर ॾिनई जेके अखियूं ऐं सोच ऐं दिमाग़ ॾिनई फरमाईंदे हिननि तमामु शयुनि खे तमामु क़ुवतुनि खे एक्टिव करण वारी ज़ात ऐं असांजे हथ में आणण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जॾहिं अम्मा मरियम खां उते पुछे थो फरमाईंदा ए मरियम फरमाईंदा फ़तक़ब्बलहा रब्बुहा बिक़बूलिन हसन व अंबतहा नबातन हसना व कफ़्फ़लहा ज़करिया कुल्लमा दख़ल अलैहा ज़करिया अल-मिहराब वजद इंदहा रिज़्क़ा क़ाल या मरियम अन्ना लक हाज़ा क़ालत हुवा मिन इंदिल्लाह यर्ज़ुक़ु मन यशाअ बिग़ैरि हिसाब फरमाईंदा मुंहिंजे अल्लाह जी ज़ात
औलाद आहे जॾहिं खाराइण ते ईंदो आहे ऐं इन सुकल पुंड खे सुकल थुड़ खे अल्लाह जो आर्डर आयो इन सुकल थुड़ मां मुंहिंजे अल्लाह ताज़ियूं खार पहुचाणे करे मां मरियम खे इन बंद कमरे जे अंदरि खाराए थो पियो। इहो मुंहिंजो अल्लाह इन अल्लाह खे छॾे दर दर ते धिका खाईंदा ए क़बरुनि जा पुजारी ए जेके आहिनि करे पीरनि जा पुजारी हक़ीक़त इहा आहे त हक़ जे उलमा जो क़दुरु कोन्हे। उन्हनि मां पढ़ियुमि अख़बार जे अंदरि हो जेके लंघा जेके गाना ॻाईंदा आहिनि ॿुधायूं त उहे जेको पंहिंजो रेट वठंदा आहिनि न 5 लखनि खां वठी करे हिकु कंसर्ट जो 90 लख ताईं उहे पंहिंजो रेट वठंदा आहिनि। ऐं कंहिं जेके पंहिंजो एडवर्टाइज़मेंट कराईंदियूं आहिनि न उन्हनि जो जेको आहे 2 लखनि खां मुआविज़ो हिकिड़ी किस्त जो ड्रामे जो जेके तव्हां ॾिसंदा आहियो हिकु किस्त जा 2 लख रुपया वधि में वधि 1 करोड़ रुपयो एतिरो उन्हनि जो माल हले थो। पर क़ुरान ऐं मस्जिद ठाराइण जे लाइ अल्लाह जे क़ुरान जे पढ़ण जे लाइ ऐं उलमा जो क़दुरु करण जे लाइ हिन मुस्लमान जे दिलि में अहमियत ई कोन्हे। हालांकि इन्हनि उलमा खे तव्हांजी अहमियत आहे तव्हांजे लाइ दुआऊं घुरनि था तव्हांजे लाइ पंध करे अचनि था बीमार आहिनि तकलीफ़ जे अंदरि आहिनि उनजे बावजूद तव्हांखे वक़्तु ॾियनि था ऐं तव्हां मुफ़्त में वेही अल्लाह जो क़ुरान ॿुधो था। होॾे तव्हां पैसा भरे करे गाना ॿुधी था अचो पैसा भरे इन्हनि नेट ते ऐं फिल्मुनि में वञी करे पंहिंजो मुंहुं अछो था कराए अचो उते ख़ुशि आहियो पर अल्लाह जो क़ुरान ॿुधण जे लाइ इंसान पंहिंजो वक़्तु कढण जे लाइ तयारु आहे। मुअज़्ज़ टाइम त फरमाई त हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम उते जॾहिं ॾिठो त अम्मा मरियम खे हाणे ॿुधाए त मेवा वेठो थो खाराए हालांकि नबी हुयो उनखे ख़बर हुई त औलाद ॾियण वारी रात कंहिंजी आहे ॾाढा वॾा आवाज़ सम्झो उनजे बावजूद हिकिड़ो वाक़ियो थींदो आहे न वाक़ियो थियण खां बाद में ॻाल्हि यादि अञा वधीक अची वेंदी आहे। फरमाईंदा हुनालिक दआ ज़करिया रब्ब क़ाल रब्बि हब ली मिन लदुनक ज़ुर्रियतन तय्यिबा इन्नक समीउद दुआ फनादतहुल मलाइका वहुव क़ाइमुन युसल्ली फिल मिहराब अन्नल्लाह युबश्शिरुक बियहया मुसद्दिक़न बिकलिमतिन मिनल्लाहि व सय्यिदन व हसूरन व नबिय्यन मिनस सालिहीन। रब फरमायो त ए ज़करिया तो मूंखां दुआ घुरी आहे मां अल्लाह तुंहिंजी दुआ खे क़बूल त फरमाईंदो। फरमाईंदा या ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलामिन इस्मुहु यहया। फरमाए ज़करिया तू कुराड़ो बणजी चुको आहे ऐं तुंहिंजी घरवारी बि कुराड़ी बणजी चुकी आहे। फरमाए उनजे बावजूद जॾहिं औलाद ॾियण ते अचां मां कुराड़ पे उमिरि खे न ॾिसंदो आहियां। फरमाए जेको अल्लाह आदम अलैहिस्सलाम खे बग़ैर अबे अम्मा जे पैदा करण ते क़ादिर आहे उहो मुंहिंजो रब हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम खे कुराड़प जी उमिरि जे अंदरि औलाद ॾियण ते बि क़ादिर आहे। फरमाईंदा या ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलामिन इस्मुहु यहया। ए ज़करिया तोखे खुशखबरी थो ॾियां सिर्फ़ बच्चो नथो ॼाए पर बच्चे जो नालो बि यहया रखी थो ॼाए। ये ब अंबिया मां अर्ज़ कनि त कुल 24,000 अंबिया किराम उन मां 2 अंबिया किराम अहिड़ा आहिनि हिकु हज़रत यहया अलैहिस्सलाम ॿियो ईसा अलैहिस्सलाम। इन्हनि खे अल्लाह पाक ॿियनि नबियनि खे 40 सालनि जी उमिरि में नबूवत अता फरमाई। इन 2 नबियनि खे अल्लाह पाक पैदाइश खां वठी करे अल्लाह इन्हनि खे नबूवत जो ताज पाराइण फरमायो। फरमाईंदा ज़करिया गलती न कर मां तोखे मां बचड़ो त ॼाए थो पर बचड़े जो नालो बि मां अल्लाह या रखी करे थो ॾियां। फरमाई त इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलामिन इस्मुहु यहया लम नजअल लहू मिन क़ब्लु समिया क़ाल रब्बि अन्ना यकूनु ली ग़ुलामुन व कानत इम्राती आक़िरन। मुंहिंजा रब साईं बचड़ो थींदो मुंहिंजी घरवारी त सॾ बणजी चुकी वक़द बलग़तु मिनल किबरि इतिया क़ाल कज़ालिक। मुंहिंजे अल्लाह फरमायो अहिड़ी तरह फरमाई जिते दुनिया जा असबाब ख़तम थी वेंदा आहिनि उते मां अल्लाह तबारक व तआला जी कुदरत जो इज़हार अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से कबूल फरमाए। व आख़िर दावाना